अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन स्पेशल ट्रांसमिशन में भली कार मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, इलेक्शन ट्रांसमिशन में असां हर प्रोग्राम में सिंध जो को न को ज़िलो पूरो डिस्कस कंदा आहियूं त उनमें माज़ी में छा सूरत हाल रही आहे, गुज़िरियल हुकूमत उन ज़िले में कहिड़ा तरक़ियाती कम कराया आहिनि, उतां जे चूंडियल नुमाइंदनि अवाम खे छा ॾिनो आहे ऐं हिन वक़्तु उतां जी सियासी सूरत हाल, उतां जो इंफ्रास्ट्रक्चर, उतां जी अमन अमान जी सूरत हाल छा आहे। अॼु जे प्रोग्राम में पाण शिकारपुर ज़िले के हवाले से प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। शिकारपुर ज़िलो जिनकी 2023 की मरदमशुमारी मुताबिक 13,86,330 माण्हुनि ते ॿधल आबादी है, जैमें टोटल वोटर जो तादाद 7,23,249 है। मर्द वोटर इनमें 3,83,292, जॾहिं त औरत वोटर्स जो इनमें अंग 3,39,257 है। हिन ज़िले में जेकॾहिं ज़िक्र कजे क़ौमी असैम्बली जी सीटुनि जो त हिन में 2 क़ौमी असैम्बली जूं सीटूं आहिनि, NA 192 ऐं NA 193। NA 192 जेका शिकारपुर ऐं कश्मोर जे गॾियल इलाक़नि ते ॿधल हिकु हल्को आहे, जेको चइनि तालुकनि शिकारपुर, खानपुर, लखी ऐं तंगवाणी जे इलाक़नि ते मुश्तमिल ही हिकु हल्को आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मीर शब्बीर अली बिजाराणी आहे, जॾहिं त उन जो मुक़ाबिलो JUI जो डॉक्टर इब्राहिम जतोही करे रहियो आहे। हिन हल्के में हिन वक्त सूबाई असैम्बली जा 3 तक आहिनि, जंहिंमें PS 7, PS 8 ऐं PS 9 शामिल आहिनि। जेकॾहिं PS 7 जी ॻाल्हि कजे त अॻोणो सूबाई वज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार आहे इम्तियाज़ अहमद शेख, जेको पहिरियां फंक्शन लीग में हुयो, पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी में आयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी में हू सूबाई वज़ीर जे उहिदे ते बि रहियो आहे। उन जो मुक़ाबिलो JUI जो आगा तैमूर पठान करे रहियो आहे। PS 8 जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त PS 8 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के हाणे वेझर में जॉइन कंदड़ महर ग्रुप, जेको गोसबख्श महर हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी के शिकारपुर में शिकस्त ॾींदो रहियो आहे। उन सॼी फैमिली जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी त उन जो पुट मोहम्मद आरिफ महर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो PS 8 तां उम्मीदवार आहे, जॾहिं त उन जो मुक़ाबिलो JUI जो आबिद हुसैन करे रहियो आहे। जेकॾहिं ॻाल्हि कई वञे PS 9 सूबाई असैम्बली जो तक PS 9 जी, त उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम अॻवान सूबाई वज़ीर रहंदड़ ऐं मौजूदा स्पीकर सिंध असैम्बली आगा सिराज दुरानी इन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, जिनजो मुक़ाबिलो करे रहियो आहे JUI जो मौलाना रशदुल्ला अमरोटी। त ही 2024 जे हवाले सां जेके अंग अखर हुआ अवां जे साम्हूं रखियासीं। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त 2013 ऐं 2018 में शिकारपुर ज़िले ते केरु केरु कामयाब थींदो रहियो आहे त क़ौमी असैम्बली जे तक NA 203 ते जेको शिकारपुर जो तक हुयो NA 203 2013 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आफ्ताब शोबान मीरानी हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त NPP यानी नेशनल पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मोहम्मद इब्राहिम जतोही हितां हाराए वियो हो। 2013 में शिकारपुर जो तक हुयो NA 204, जिथे गोसबख्श महर जेको फंक्शनल लीग जो उन वक्त उम्मीदवार हुयो उहो हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त सरदार वहीद बख्श भयो जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार उनखे शिकस्त थी हुई। 2018 जे इलेक्शन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त 2018 में इहे तक 198 ऐं 199 हुया। NA 198 ते आबिद हुसैन भयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त मोहम्मद इब्राहिम जतोही जेको आज़ाद उम्मीदवार तौर हिते इलेक्शन में बीठो हुयो उहो हाराए वियो हुयो। जेकॾहिं सूबाई असैम्बली जे तकनि जी ॻाल्हि कई वञे त 2013 में शिकारपुर में 4 तक हुया, जेके PS 9, PS 10, PS 11 ऐं PS 12 जे नालनि सां हुया। PS 9 ते आगा सिराज दुरानी 2013 में हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त ज़ुल्फ़कार अली कुमारियो जेको फंक्शन लीग जो उम्मीदवार हुयो उहो हितां हाराए वियो हुयो। PS 10 2013 जी इलेक्शन में मोहम्मद शहरयार महर फंक्शन लीग जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त कामरान महर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार
हितां हाराए वियो हो। 2013 में PS11 ते इम्तियाज़ अहमद शेख फंक्शनल लीग जो उम्मीदवार हुयो, हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त आगा तैमूर पठान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां हाराए वियो हो। 2013 में PS12 शिकारपुर जी ॻाल्हि कजे त अल्लाह ॾिनो बाबुल ख़ान भयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त आबिद हुसैन जतोही नेशनल पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां हाराए वियो हो। 2018 जी इलेक्शन जी ॻाल्हि कजे त सूबाई तक हिते PS7, 8 ऐं 9 हुया, जंहिं ते इम्तियाज़ शेख पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त आगा तैमूर पठान GDA जो उम्मीदवार हितां हाराए वियो हो। 2018 में PS8 शिकारपुर तां शहरयार महर GDA जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त अमीर अली जतोही आज़ाद उम्मीदवार हितां हाराए वियो हो। PS9 शिकारपुर 2018 जे नतीजनि मूजिबि आगा सिराज दुरानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार जेको आहे उहो हितां कामयाब थियो हुयो, जॾहिं त मुज़फ़र ईसानी GDA जो उम्मीदवार हितां जेको आहे उहो हाराए वियो हो। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे 2024 में जेके क़ौमी असेंबली जा तक आहिनि NA 192 ऐं NA 193, हिन ते टोटल पोलिंग स्टेशन जो जेको तादाद आहे उहो 486 आहे, जॾहिं त PS जे टोटल तकनि जो तादाद 486 आहे, जॾहिं त वोटरनि जो जेको तादाद अव्हांखे ॿुधायोसीं उहे टोटल 7,23,000 वोटर जेको आहिनि उते पंहिंजो वोट जो जेको हक़ आहे उहो इस्तेमालु कंदा। हिन वक़्तु PS7 ते इम्तियाज़ अहमद शेख जो मुक़ाबिलो आगा तैमूर पठान सां आहे, यानी 2024 ते जेका इलेक्शन थींदी PS7 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार इम्तियाज़ शेख हूंदो, जॾहिं त मुक़ाबले में आगा तैमूर पठान हूंदो। PS8 ते मोहम्मद आरिफ महर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हूंदो, जॾहिं त आबिद हुसैन जतोही जेको आहे JUI जो उहो मुक़ाबिलो कंदो मोहम्मद आरिफ महर जो, जॾहिं त आगा सिराज दुरानी जो PS9 शिकारपुर जी सीट तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हूंदो, जंहिंजो मुक़ाबिलो कंदो JUI जो मौलाना रशदुल्ला अमरोटी। इहा सॼी शिकारपुर ज़िले जी सूरत हाल आहे, जंहिंमें असां पंहिंजे रिपोर्टरनि सां हिन पूरे ज़िले जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त उते माज़ी में कहिड़ा कम थिया आहिनि ऐं हिन वक़्तु पूरे ज़िले जी कहिड़ी सूरत हाल आहे। इन शिकारपुर ज़िले जी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि रफ़ीक भुट्टो साहब, पाण एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन सिंध TV नेटवर्क, सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार आहिनि। रफ़ीक भुट्टो साहब, अव्हां जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। ऐं शिकारपुर मां असां सां गॾु सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर सारंग बप्पड़ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सारंग, अव्हां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। सर, शिकारपुर ज़िलो जेको अमन अमान जे हवाले सां त हिकु मशहूरु आहे, त अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु रही आहे, पर ॾिसूं था त वॾा वॾा नाला सिंध असेंबली में या सियासी तारीख़ या माज़ी में बि ज़िक्र जीअं कजे त वॾा नाला उन ज़िले मां रहिया आहिनि, उते बुनियादी सहूलियतूं इंफ्रास्ट्रक्चर बहितर छो न थी सघियो आहे ऐं इहो कहिड़ो तर्ज़ सियासत आहे जेको अवाम खे डिलीवर न करे सघियो आहे? ॾिसो, शिकारपुर ज़िलो बि उन्हनि चंद ज़िलनि मां हिकु आहे जिते क़बाइली निज़ाम आहे, जिते सरदारी निज़ाम आहे, जिते क़बाइली शख़्सियतूं ऐं सरदार स्ट्रॉन्ग आहिनि। मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा सरदार जेके आहिनि से हिते रहनि था। पाकिस्तान जी विरहाङे खां पोइ शिकारपुर ज़िलो ॿिनि जेको आहे सो सियासी घराणनि जे विच में रहियो। हिकु पासे आगा गुलाम नबी खान हो कोट सुल्तान जो, त ॿिए पासे शिकारपुर शहर जा सुमरा ख़ानदान, जंहिंजी क़यादत पाकिस्तान जे विरहाङे खां अॻु में शहीद अला बख़्श सुमरो कंदो हुयो ऐं पोइ वरी मुला बख़्श सुमरो उनजो सरवाण थियो, जंहिंखां पोइ मोहम्मद मियां जो सुमरो जो वालिद अहमद मियां सुमरो, इलाही बख़्श सुमरो मुख़्तलिफ़ ऐवाननि में रहिया। सुमरो फैमिली वरी पंहिंजो पाण खे एक्सटेंड कयो जेकबाद ॾांहुं, छाकाणि त उन्हनि जूं ज़मीनूं उन्हनि जा राज बाग़ बि उन पासे हुआ, त उते वरी मोहम्मद मियां सुमरो ऐं जेको आहे सो रहीम बख़्श सुमरो उते विया। इन ख़ानदान मां इलाही बख़्श सुमरो, रहीम बख़्श सुमरो, मोहम्मद मियां सुमरो ऐं इफ़्तिख़ार सुमरो ऐं हींअर जेको सूबाई वज़ीर क़ानून आहे उमर सुमरो बि इन ई ख़ानदान मां आहे ऐं उहो सिलसिलो ऐवाननि में पहुचण जो उन्हनि जो हलंदो रहे थो। सुमरो ख़ानदान अक्सर तौर ते
शहीद अला बख्श उमिरि खां पोइ प्रो इस्टेब्लिशमेंट सियासत कई ऐं जनरल ज़ियाउल जे पूरे ज़माने में पूरे 11 सालनि जे टेन्यूर में इलाही बख्श उमिरो उनजो बिलू आहे बुआए रहियो। इलाही बख्श उमिरो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाण में तमामु क्लोज़ फ्रेंड्स हुआ ऐं बेगम नुसरत भुट्टो सां जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शादी थी हुई त उन शादीअ में हिकु गवाह ऐं सहूलियतकार इलाही बख्श उमिरो बि हुयो। एसि ताईं उन्हनि जा तालुकात हुआ, पर बाद में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 70 वारे ॾहाके खां पोइ इक़्तिदार में आयो त उन वक़्तु इलाही बख्श उमिरो KDA जो डायरेक्टर जनरल ऐं NED जो वाइस चांसलर या उनजो प्रिंसिपल बि रहियो। त उन्हनि शिकारपुर में हिकिड़ी सिंध फाइन टेक्सटाइल मिल हई ऐं सिंध फाइन टेक्सटाइल मिल खे जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब नेशनलाइज़ कयो, क़ौमी मिल्कियत में वरितो, त उतां इलाही बख्श उमिरो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा इख़्तिलाफ़ थिया ऐं कुझु अरसे लाइ इलाही बख्श उमिरो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ज़माने में जेको आहे सो क़ैद बि रहियो ऐं क़ैद मां आज़ादु थियण खां पोइ हुन भुट्टो जी मुखालफ़त कई ऐं जनरल ज़ियाउल जे टीम जो हिसो रहियो ऐं केतिरियूं वज़ारतूं उन ॾिठियूं। इलाही बख्श उमिरो बाद में स्पीकर बि थियो क़ौमी असैम्बली जो। त अहिड़े नमूने सां आगा गुलाम नबी गुलाम मोहम्मद महर सां गॾु सखर ऐं शिकारपुर जॾहिं हिकु ज़िलो आहे शिकारपुर उनजो तालुको हो त उन्हनि गॾिजी सियासत कई ऐं उन मां जेको आहे सो केतिरा ई जेके आहिनि से हिते शख़्सियतूं पैदा थियूं। मेजर अता मोहम्मद बि शिकारपुर मां MNA रहियो, आगा सदरदीन, आगा बदरदीन स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर रहिया ऐं जंहिंजो सियासी जानशीन आगा सिराज आहे, उहो बि हींअर सिंध असेंबली जो स्पीकर आहे ऐं स्पीकर जो हूंदे हू जेको आहे सो इलेक्शन विड़ी रहियो आहे, छाकाणि त स्पीकर जो उहिदो उन वक़्त ताईं क़ाइमु हूंदो आहे जेसि ताईं कंहिं बि नई ईंदड़ असेंबलीअ जो स्पीकर चूंड जी हलफ़ खणे ऐं उन खां हलफ़ बि जेको आउटगोइंग स्पीकर हूंदो आहे उहो वठंदो आहे। सारंग बपड़, जीअं रफ़ीक भुट्टो साहब शिकारपुर जी जेका माज़ी या सियासी तारीख़ जेका आहे उन ते नज़र विधी आहे, हिन वक़्त जी शिकारपुर जी सियासी सूरत हाल अव्हांखे उते छा पई नज़र अचे? अव्हां जेको उते ग्राउंड रियलिटीज़ खां चङी तरह वाक़िफ़ बि हूंदव, ॿुधाइजो त सियासी माहौल शिकारपुर में छा आहे ऐं माज़ी जी 15 सालनि जी पीपल्स पार्टी जी हुकूमत अवाम खे छा डिलीवर कयो आहे शिकारपुर में? बिल्कुलु अशफाक, रफ़ीक मोहम्मद भुट्टो साहब जेको आहे त बहितरीन नमूने शिकारपुर जे सियासत जो पस मंज़र जेको आहे पेश कयो आहे, उनजो माज़ी पेश कयो आहे, पर जेको हाल आहे शिकारपुर जो त उहो उन खां जेको आहे त इंतिहाई मुख़्तलिफ़ आहे ऐं उन दौर खां जेको आहे त चेंज आहे। उहो उनजे करे त जेको आगा गुलाम नबी ख़ान हो उनजो जेके सियासत हुई, आगा तैमूर ख़ान पठान उनजो पुटु आहे, त उहो बि जेको आहे मुसलसल 2013 वारे इलेक्शन खां पोइ जेको आहे त हाराईंदो अचे पियो। उनखे बि जेको आहे 15 साल थी विया आहिनि त उहो कोन खटी सघियो आहे। ऐं उन खां अलावा जेको सोमरा बिरादरी आहे त उन्हनि जो बि को बि जेको आहे अॻुवाण जेको आहे शिकारपुर में वॾे पैमाने ते जेको आहे हिन वक़्त ताईं ज़ाहिर न थियो आहे जेको पार्लियामेंट सियासत करे या उहो अॻिते अची जेको आहे खटी करे जेको आहे असेंबलियुनि ताईं पहुचे। ऐं हिन वक़्तु शिकारपुर जे जेका सियासी सूरत हाल आहे त जेके एने जा तक जुड़िया विया आहिनि त उनमें जेका वॾी फेरफार आहे। कश्मीर खे जेको आहे शिकारपुर खे हिकिड़ो गॾियल तक जेको आहे उनजे इलाइक़नि ते मुश्तमिल कयो आहे, जंहिंमें 40% जेको आहे कश्मीर ऐं जेको आहे त शिकारपुर जो कचो उन तक में शामिल आहे। NA 192 जंहिंमें जेको आहे कश्मीर जा इलाइक़ा बि शामिल आहिनि, तंगवानी तालको ऐं तपेदारी सर्किल घोंसपुर बनर वारा इलाइक़ा आहे, उन सां गॾोगॾु खानपुर सॼो तालको बि उन में शामिल आहे ऐं सुल्तानकोट जा कुझु जेके तपेदारी सर्किल्स आहिनि उहे बि शामिल आहिनि। हाणे हिते ईअं आहे त वोट तमामु घणो NA 192 ते विराइजी वियो आहे ऐं ख़ासि तौर ते शिकारपुर में हमेशह शख़्सी तौर जेको आहे त वोट रहियो आहे, उहो भले बिजराणी ख़ानदान हुजे या जतोई ख़ानदान हुजे, ऐं पार्टी लेवल ते वोट जो जेको अहमियत आहे उहा हिते तमामु घटि रही आहे। हिकु त शख़्सी वोट रहियो आहे, ॿियो मज़हबी वोट शिकारपुर में रहियो आहे। हिन वक़्तु NA 192 ते जेका सूरत हाल आहे त उहो डॉक्टर इब्राहिम जतोई जेको अॻ में NPP जी जो जेको आहे त कैंडिडेट हो ऐं कॾहिं आज़ादु विढ़ंदो हो ऐं मुसलसल हुन 3 इलेक्शन्स जेको आहे हारायूं आहिनि, त उन हवाले सां हिन तक ते जेको आहे उनजो जेको हिन वक़्तु मुक़ाबिलो थींदो उहो JUI जे प्लेटफॉर्म तां थींदो ऐं डॉक्टर जतोई ऐं जतोई ॿाहिरि जेके शिकारपुर जा आहिनि उहे हिन वक़्तु JUI में जेको आहे त शामिल थी चुका आहिनि। उनजो मुक़ाबिलो शबीर अली बिजराणी सां थींदो जेको आहे त वॾे असर रसूख़ वारो जेको आहे अॻ में रहियो आहे। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त उनजो जेको गुज़िरियल टर्म हो उहो अनअपोज़ थी आयो त उहो चई सघिजे छो त उनजी जेका पोज़ीशन आहे पंहिंजे तक में जेको तंगवानी ऐं मुख़्तलिफ़ कचे जा इलाइक़ा आहिनि, करमपुरा
तंगवानी आहे, उन सां गॾोगॾु घोंसपुर आहे, इहे इलाइक़ा जेको आहे उन तक में शामिल आहिनि। ऐं ॿिए पासे जतोई जो जेको वोट बैंक आहे उहो बि जेको आहे खानपुर तालुको आहे ऐं उन सां गॾु मियां साहिब आहे या सुल्तानकोट वारा इलाइक़ा आहिनि, इते बि जेको आहे जतोई साहिब जो चङो जेको आहे वोट आहे। त बहरहाल हिन तक ते जेको आहे वॾो मुक़ाबिलो नज़र अची रहियो आहे N192 ते। N193 ते जेको आहे शिकारपुर में शहरयार महर ऐं हुनजे साम्हूं जेको आहे JUI जो को बि कैंडिडेट हूंदो, उन में जेको आहे ख़ुदि मौलाना राशिद मोहम्मद सुमरो बि थी सघे थो ऐं मौलाना अब्दुल्ला महर बि थी सघे थो। पर ॾिसजे त हिन वक़्तु जेके महर साहिब आहिनि, गौस महर हुजे, हुनजा पुट हुजनि, उहे PP में शामिल थी चुका आहिनि। माज़ी में जेको आहे हुनजी गुज़िरियल 15 सालनि जी सियासत जेका उहा NTPP रही आहे ऐं हिन वक़्तु NTPP हूंदे जेको आहे त उन्हनि पंहिंजे तकनि में वॾी अक्सरत सां वोट खणी खटियो आहे। ऐं हिन वक़्तु हर पासे जेको आहे त PP आहे त शहरयार महर जेकॾहिं N193 वारे तक ते JUI सां मुक़ाबिलो करे थो त मां सम्झां थो त उते जेको आहे त वॾो को मुक़ाबिलो असांखे नज़र नथो अचे, छो त हू अॻ में जॾहिं PP में नओं बि खटे पियो ऐं हिन वक़्तु सॼो माहौल ई PP आहे कमारियो, हुनजो जेको आहे PP में सपोर्ट कंदो आहे। अगरि सिराज दुरानी पार्टी बेस सां काउंट कयूं त उनजी मदद करे सघनि था। ऐं जेके PS वारा तक आहिनि उन्हनि में शिकारपुर शहर जो तक आहे PS 7, उन ते इम्तियाज़ अहमद शेख जो मुक़ाबिलो आगा गुलाम नबी जे फर्ज़ंद आगा तैमूर पठान सां थींदो, जेको त PP में हुयो ऐं उन खां बाद में हुन जेको आहे PP छॾे करे आज़ाद हिसत सां जेको आहे चूंडवड़ी वरी CDA में वियो ऐं उन खां पोइ PTI में वियो ऐं हाणे जेको आहे उहो इम्तियाज़ अहमद शेख सां माना PP सां मुक़ाबिलो कंदो। ऐं इन तक ते बि काफ़ी जेको आहे त मुक़ाबिलो थी सघे थो, छाजे करे जो अॻ में JUI जो वोट विरायलो ऐं हिन वक़्तु जतोई ॿारनि जो बि सुठो वोट आहे शहर में ऐं ख़ुदि तैमूर जो वोट ऐं JUI जो वोट असां गॾिजी काउंट कयूं त PP जे इम्तियाज़ अहमद शेख खे जेको आहे त परेशान उहे करे सघनि था। हिते टफ टाइम आहे। सारंग हितां हिकिड़ो मां तव्हां खां सवाल कंदुसि, तव्हांखे यादि हूंदो त JUI जे राशिद महमूद सुमरो ऐं इम्तियाज़ अहमद शेख जे विच में सिधो मुक़ाबिलो थियो, त उन में वोटनि जो डिफरेंस छा हुयो? उन में तव्हां ॾिसो न, उन में वोटनि जो डिफरेंस तक़रीबन 10 खां 15,000 वोट ते जेको आहे त इम्तियाज़ अहमद शेख हुन खटे वियो हुयो। ऐं उन डिफरेंस खे असां जेकॾहिं काउंट कयूं त फ़क़ति उहो JUI जो ई वोट हो न। ऐं हिन वक़्तु जेको तैमूर ख़ान जो पंहिंजो पर्सनल ज़ाती पर्सनैलिटी जो वोट आहे उहो बि हूंदो ऐं JUI जो बि वोट हूंदो ऐं जतोई भाइरनि जो वोट जेको हमेशह शिकारपुर शहर में बि काफ़ी तादाद में रहियो आहे उहो बि हूंदो। मतिलबु 3 पासनि खां हिकिड़ो वोट बैंक इन तक ते जेको आहे PP खे टफ टाइम ॾेई सघे थो। ऐं जीअं ईज़ी वे में इम्तियाज़ अहमद शेख अॻे भेरे जेको आहे त खटे चुको ऐं उन खां अॻु में 2013 में आगा तैमूर PP में हुतो खटे, वरी जेको आहे हुन जेको आहे त सियासत PP खां जेको आहे मुक़ाबिलेबाज़ हुन जेको खटियो हो, उन खां पोइ हुन जेको हिन सां मुख़्तलिफ़ जेको प्लेटफार्म हो उनखे छॾे करे वरी हुन PP जे तक ते आयो ऐं PP में बि जेको आहे खटे वियो ऐं मुसलसल जेको आहे हिन तक ते इम्तियाज़ अहमद शेख खटंदो अचे पियो। पर हिन भेरे ईअं ॾिसण में अचे थो त जेको आहे त वॾो मुक़ाबिलो थींदो हिन तक ते। ऐं उन सां गॾोगॾु जेको PS 8 आहे जेको कचे ऐं लखी ऐं खानपुर जे इलाइक़नि ते मुश्तमिल तक आहे, इन में बि जेको आहे आरिफ महर जेको गौस महर जो पुटु आहे उन खां अॻु में शहरयार महर इन ई तक ते जेको आहे MPA थियो, इन ई चूंडिजी वियो PS 8 तां। ऐं हिन वक़्तु जेको आहे उन PS 8 तां गौस महर जो ॿियो पुटु गौस महर जो जेको ॿियो पुटु आरिफ महर, उहो उनजो मुक़ाबिलो आबिद हुसैन जतोई सां थींदो, जेको माज़ी में 2002 में MPA रही चुको आहे, सूबाई वज़ीर रही चुको आहे ऐं उनजो हिकिड़ो सुठो वोट बैंक आहे ख़ासि तौर ते खानपुर वारे इलाइक़े में, कचे वारे इलाइक़े में। ऐं ईअं आहे त हिते जेको आहे त बिरादरी जो वोट असांखे नज़र अचे थो त बिरादरी जो वोट जेको आहे त वॾी अहमियत रखंदो, उहा जतोई बिरादरी हुजे या जेको आहे महर बिरादरी हुजे। PS 8 ते बि असांखे वॾो मुक़ाबिलो नज़र अचे थो। मुक़ाबिलो फ़क़ति असांखे PS 9 ते ऐं N193 ते नज़र नथो अचे। PS 9 ते आगा सिराज दुरानी जो मुक़ाबिलो रुशदुल्ला अमरूटी सां थींदो, उहो JUI जो कैंडिडेट आहे। JUI हिन भेरे सभिनी तकनि ते शिकारपुर जा 5 ई तक जेको आहे उते कैंडिडेट पंहिंजा बीहारिया आहिनि, पर फ़क़ति मुक़ाबिलो जेको आहे उहो N192 ऐं PS 7 ऐं PS 8 ते आहे। आगा सिराज दुरानी जो वॾो को मुक़ाबिलो ठीकु आहे। सारंग असां सां गॾु मौजूदु रहिजो। रफ़ीक साहब, इन्हनि ज़िलनि में असां ॾिसूं था त बदमनी हिकु तमामु अहम इशू आहे, अहम शख़्सियतूं आहिनि, वॾियूं वॾियूं बिरादरियूं हिते रहनि थियूं। छा अव्हां सम्झो था त इन बदमनी खे या जेको धाड़ेली सिस्टम आहे इन खे सियासत में इस्तेमालु कयो वेंदो आहे या पंहिंजे सियासी मुफ़ादनि जे लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे? जी बिल्कुलु। जेके से हिकु त सरदार जेके आहिनि इन्हनि कबीलनि जा, उहे जेके कबीलाई तकरार आहिनि उन्हनि जा फ़ैसिला कोन था कनि। उनजो हिकिड़ो सबबु आहे त हू डिॼनि था कोर्टुनि खां ऐं ॿियो उन में उन्हनि जा सियासी मुफ़ाद बि आहिनि त माण्हू विढ़ियल रहंदा त झुकाव हूंदो ऐं इंडिपेंडेंट न हूंदा ऐं असां वटि गेझू हूंदा। हिते जेके मिसाल तौरु मारफाणी कंबराणी
हिकिड़ो वॾो जेको आहे सो तकरार आहे। ख़ुदि जतोइन जे अंदरि जेके पाड़ा आहिनि, अतराणी, तड़त, मिसराणी, उन्हनि जा पाण में जेके आहिनि से जहिड़ा आहिनि उहे जतोई सरदार अञा ताईं उहे सेटल न आहिनि करे सघिया। अचो शिकारपुर जे कचे जे तरफ़, मदईजी वारे पासे, गाहेजा वारे पासे, मिर्ज़ापुर वारे पासे, त उते जेके आहिनि से जेको आहे सो कलोड़ा, मंगड़ेजा, ॾहाणी ऐं शर, चांडिया, इहे जेके आहिनि से तकरार आहिनि। अहिड़ी रीति जेको आहे सो तव्हां बड्डो जेको जिते ईसाणी आहिनि, फीडरल सेक्रेटरी जेको हूंदो कैप्टन उस्मान अली ईसाणी जो ॻोठु आहे, उहे बि आहिनि। त सूमरनि जो हिकिड़ो पाड़ो, पर उते बि जेके आहिनि से इहे आहिनि शरनि जा जहिड़ा, जतोइन जा जहिड़ा, खरोसनि जा जहिड़ा, इहे रोज़ आम जो जेको आहे सो उहो आहे। इन्हनि जहिड़नि जे पुठियां ज़रूरु सियासी हथ आहिनि ऐं उन्हनि खे इंतिज़ामिया खे खपे त इन्हनि सरदारनि ते जेको आहे सो ज़ोर भरे ऐं सरदारनि खे फ़ैसिला करण ते मजबूर करे, जीअं क़बाइली तकरार ख़तमु थियनि, सुलियो थिए, अमन थिए ऐं कचे ऐं जेके आहिनि से पोइ पियल इलाइक़नि जा माण्हू शहरनि ॾांहुं रुख कनि, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि ऐं सिहत जूं सहूलियतूं हासिलु कनि। खानपुर तालके जे अंदरि आराई सेठार हिकिड़ो मशहूरु जहिड़ो आहे, उहो अञा ताईं जेको आहे सो सेटल न आहे थी सघियो। उन में कुझु सेठारनि जा माण्हू मरी विया आहिनि, कुझु जेको आहे सो आराइनि जा माण्हू मरी विया आहिनि। इहो जेको आहे सो सेटल हुजणु खपे। शिकारपुर ज़िलो जीअं मां तव्हांखे शुरूअ में ॿुधायो त सियासी तौर ते सूमरन ऐं आगा गुलाम नबी जे विच में हुयो। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त इम्तियाज़ अहमद शेख या उनजो भाउ मक़बूल शेख, उन्हनि खे सियासी जेको मंज़रनामे ते या सियासी तौर ते ताक़तवर करण में ख़ुदि जेको आहे सो आगा गुलाम नबी फैमिली जो वॾो हथु आहे। आगा गुलाम नबीअ जो पुटु ऐं मौजूदा आगा तैमूर जो वालिद आगा तारिक जॾहिं बेनज़ीर भुट्टो जे गवर्नमेंट में वफ़ाक़ी वज़ीर हुयो, त उन वक़्तु हिकिड़ी लाड़काणे डिवीज़न जे अंदरि डिवीज़नल अमन कमेटी ठही, जंहिंजो उनखे सरबराह सब कमेटी जो सरबराह कयो वियो ऐं उन ई इम्तियाज़ अहमद शेख बेनज़ीर भुट्टो सां इंट्रोड्यूस कराए लाड़काणे जो डिप्टी कमिश्नर रखायो हुयो। इम्तियाज़ शेख जॾहिं डिप्टी कमिश्नर थियो त उन दौरान ई उनजी जाम सादिक सां मुलाक़ात थी। जाम सादिक नूर नबी जूणे जो शहदाद कोट वारे सां तहज़त करण लाइ मोहन जे दड़े ते एयरपोर्ट ते आयो हो, त इम्तियाज़ शेख उनखे प्रोटोकॉल ॾिनो ऐं उनजे वेझो थियो। ऐं जॾहिं बेनज़ीर भुट्टो जी 1988 वारी 19 महीननि जी हुकूमत ख़तमु थी त इम्तियाज़ शेख खे जाम सादिक खणी वियो, सांगड़ जो डिप्टी कमिश्नर कयईंसि। बाद में जॾहिं वज़ीर आला थियो त उहो उनजो एडिशनल सेक्रेटरी, पोइ सेक्रेटरी, ईअं ताक़तवर थियो। जॾहिं त मक़बूल जेको आहे सो आगा तारिक सां गॾु उथंदो वेहंदो हुयो ऐं उनजे वेझनि दोस्तनि में शामिलु हुयो। पोइ जॾहिं इम्तियाज़ शेख खे इहा ताक़त मिली, इहो सॼो उनजो बैकग्राउंड थियो, त उन खां पोइ हुन जेको आहे सो सियासत में अचण जो फ़ैसिलो कयो। ऐं जॾहिं सेक्रेटरी हेल्थ हुयो सिंध गवर्नमेंट जो, त उतां हुन इस्तीफ़ा ॾिनी ऐं बाज़ाब्ता तौर ते मुस्लिम लीग फंक्शनल में शामिलु थियो ऐं उनजे टिकट ते हुन हिकु इलेक्शन बि कई ऐं उन खां पोइ पीपुल्स पार्टी में आयो। जॾहिं इम्तियाज़ शेख पीपुल्स पार्टी में आयो त उन वक़्तु जेको आहे सो आगा तैमूर पाण सूबाई वज़ीर हुयो सिंध गवर्नमेंट में, पर जॾहिं इलेक्शन थी त आगा तैमूर खे टिकट न ॾिनो ऐं इम्तियाज़ उहा टिकट वठण में कामयाबु वियो। पीपुल्स पार्टी जो वॾो हिसो जेको आहे सो आगा तैमूर वटि मेड़ करे बि वियो त तूं पीपुल्स पार्टी न छॾ, पर हुन इहो उसूली फ़ैसिलो कयो। हालांकि उन वक़्तु जेको आहे शिकारपुर म्यूनिसिपल कमेटी आगा तैमूर जेको आहे खटी हुई ऐं सनी संजराणी जेको आहे सो उहो उनजो चेयरमैन थियो। त इहो हिकिड़ो बैकग्राउंड आहे इम्तियाज़ शेख जी। नंढे ख़ान यानी गौस बख़्श महर जी ॻाल्हि कयां त उनखे जेको आहे सो आगा गुलाम नबी वॾो ख़ान यानी सरदार गुलाम अहमद महर वटि इंट्रोड्यूस कयो हो ऐं उनखे चयो त तव्हां सखर ज़िले जा आहियो, यानी घोटकी तालके जा आहियो ऐं असां शिकारपुर तालके जा आहियूं। सखर हेडक्वाटर आहे ऐं हिकु ज़िलो आहे, विच में दरियाउ आहे, त अव्हांखे हेॾे अचण में तकलीफ़ थिए थी, तंहिं करे हिते को महरनि जो चङो मुड़ुसु पैदा कयो। उन महिल अब्दुल रसूल ख़ान महर ज़िंदा हुयो ऐं उहो महरनि जो चङो मुड़ुसु हो, पर गुलाम अहमद ख़ान महर सां उनजी जेका सा इक्वेशन न हुई अब्दुल रसूल ख़ान महर जी। त उनजे भेट में गुलाम अहमद महर जेको आहे सो गौस बख़्श महर खे पैदा कयो, सियासी तौर ते ताक़तवर कयो ऐं उनखे नंढे ख़ान जो ख़िताबु मिलियो। इब्राहिम जतोई वारो जेको ख़ानदान आहे खानपुर जो जतोई या इन्हनि जा वॾा जेके आहिनि उहे सूमरनि सां गॾु सियासत कंदा हुआ। उहे आगा गुलाम नबी ख़ान जे ग्रुप में न हुआ ऐं सूमरनि सां गॾु सियासत कंदा ऐं उन्हनि जी उन महिल जेका सियासत उहा लोकल लेवल जी हूंदी हुई। बाद में
जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ आयो त ऐं जतोई साहिबु ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जॾहिं निगरान वज़ीर आज़म थियो ऐं IGI ठही त पोइ शिकारपुर जा जतोई जेके आहिनि से उनजे वेझो थिया ऐं पोइ उन गवर्नमेंट में डॉक्टर इब्राहिम जतोई सिहत जो वज़ीर बि रहियो, आबिद जतोई बि रहियो। पोइ अहिड़े नमूने सां उहे बि जेके आहिनि से ताक़तवर थिया ऐं हिन महिल सियासत जो हिकिड़ो वॾो हिसो आहिनि। आगा सिराज दुरानी जो वालिद ऐं चाचो आगा बदरुद्दीन आगा सदरुद्दीन उहे जेके आहिनि से सिंध असेंबली जा स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर रहिया। इहो उन्हनि जो फैमिली ग्राउंड हो। ऐं पोइ वरी आसिफ़ ज़रदारीअ जो दोस्त हुयो आगा सिराज दुरानी ऐं उनखे 1988 जी इलेक्शन में अमेरिका खां आणे गड़ी यासीन वारी सीट तां बीहारियो वियो ऐं पोइ उनखां पोइ हू वज़ीर हाउसिंग एंड टाउन प्लानिंग बि थियो, वज़ीर तालीम बि थियो, हाणे वज़ीर बिल्दियात जो वज़ीर बि थियो ऐं हाणे उहो जेको आहे सो स्पीकर आहे। त इहे जेके शख़्सियतूं आहिनि इन्हनि जो इहो बैकग्राउंड आहे। हालांकि शिकारपुर जेको आहे सो बेसिकली सूमरनि जो जेको आहे सो पॉलिटिकल बेस हुयो। सूमर आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदा विया ऐं उन्हनि जो आख़िरी MPA जुनैद सूमरो हुयो, उहो बि जेको आहे सो पंहिंजे उॾाम में अलाह साईं खे प्यारो थी वियो। त उनखां पोइ डॉक्टर यूनुस सूमरो जेको पाण सरकारी नौकरी में हो पर उहो हलाईंदो, उहो बि हिकिड़े मरहले ते केयर टेकर वफ़ाक़ी वज़ीर थियो, उहो बि गुज़ारे वियो। त उनखां पोइ हमीर सूमरो आहे जेको रहीम बख़्श सूमरे जो फर्ज़ंद आहे, पर उनजो बेस आहे कराची, घणो उथणु वेहणु, उनजो शिकारपुर ॾे ध्यानु घटि आहे। त लास्ट जेका बिल्दियाती हुई उन में अकील सूमरे खे जेको पीपुल्स पार्टी सिटी जो सदर बि हो उनखे चेयरमैन बणायो वियो ऐं जेको आगा तैमूर जो हिमायती जेको संजय पंहिंजो संजराणी सनी संजराणी उनखे जेको आहे सो हटायो वियो। त उनखां पोइ हाणे इम्तियाज़ शेख जेको आहे सो शिकारपुर जे सियासत जी जाइवालारी आहे। सारंग, हाणे असांखे इहो ॿुधाइजो त शिकारपुर ज़िले खे गुज़िरियल 15 सालनि में कहिड़ा कहिड़ा तरक़ियाती मनसूबा, कहिड़ियूं कहिड़ियूं अहम जेके आहिनि शयूं ॾिनियूं वियूं आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन इलेक्शन में क्लेम कंदी त असां शिकारपुर जी आवाम जी ख़िदमत कई आहे? शिकारपुर ज़िले अंदरि जेको ख़ासि तौर ते PA 7 वारो आहे त उते जेको आहे त काफ़ी शहर में जेको आहे मेगा ड्रेनेज प्रोजेक्ट हुजे जंहिंमें जेको आहे 1 अरब खां वधीक बजट ई उहो जेको आहे शिकारपुर खे ॾिनो वियो। उन सां गॾोगॾु शिकारपुर जे जेके मेन चौक चौराहा आहिनि, रोड रस्ता आहिनि, मेन रोड जीअं स्टेशन रोड थियो या आतीदर वारो इलाइक़ो थियो, उते जेको आहे त पेवर ब्लॉक जी पिचिंग वग़ैरह कई वई आहे। ऐं ॿियो शिकारपुर में पीपल्स पार्टी इहो ई ॻणाए सघे थी त शेख हयाज़ यूनिवर्सिटी जो मनसूबो जेको हुयो उन्हनि तयारु कयो ऐं शिकारपुर में शेख हयाज़ यूनिवर्सिटी जो क़याम पीपल्स पार्टी जे दौर में थियो। इहो जेको आहे त हमेशह सूबाई वज़ीर ॻणाए सघे थो। ऐं शिकारपुर में सिहत जूं ॿियूं सहूलियतूं त कोन्हनि पर उनजा जेके बूथ आहिनि NICVD आहे, SIUT आहे या ॿिया जेके आहिनि उहे जेको आहे त लॻाया विया आहिनि। ऐं हमेशह पीपल्स पार्टी इहो क्लेम कंदी रही आहे त असां जेको आहे माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे या माण्हुनि खे जेको आहे त सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। पर जेकॾहिं असां इंतिज़ामी तौर ते ॾिसूं त इंतिज़ामी तौर ते न सिहत जूं सहूलियतूं माण्हुनि खे मिली सघियूं आहिनि, न को रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे त माण्हुनि खे दस्तियाब थी सघो आहे। शहर में कुझु शिकारपुर जी मशहूरी हिकिड़ा दर बि आहिनि, छाकाणि त शिकारपुर जा जेके महला आहिनि उहे वागड़ू दर, हाथी दर, सिवी दर, लखी दर इन ते ॿुधल आहिनि। उन्हनि दरनि जी सूरत हाल छा आहे ऐं उहो उन्हनि जो तारीख़ी पस मंज़र बि असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो। जी बिल्कुलु, शिकारपुर तारीख़ी हवाले सां हिकिड़ो तमामु शाहूकार ज़िलो रहियो आहे। 16 ऐं 17 ईस्वी खां जेको जंहिंजी शुरूआति थी त शिकारपुर में काफ़ी इमारतूं जंहिंमें बैंक ऑफ इंडिया बि हुई, उन सां गॾोगॾु होपफुल एकेडमी ऐं उन सां गॾु RBT अस्पताल ऐं हेनरी हॉलैंड अखियुनि वारी अस्पताल ऐं जेको आहे त NXC 1 ऐं काफ़ी जेके इदारा जेके हिंदुनि ऐं अंग्रेज़नि जोड़िया शिकारपुर में, त उन्हनि जी हालति जेको आहे हिन वक़्तु इंतिहाई जेको आहे त ॻणिजी जोगी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में 1200 खां वधीक बिल्डिंग्स आहिनि, अहिड़ियूं इमारतूं आहिनि जंहिंखे हेरिटेज पारां जेको आहे त क़ौमी विरसो करार ॾिनो वियो ऐं सकाफ़ती जेको विरसो हो उनखे जेको आहे त हिन वक़्तु ॾिसण जी ज़रूरत आहे। त उन्हनि जी जेका बदहाली हिन वक़्तु थी आहे, उनजो काठ जेको आहे चुराइजी वियो आहे, उनजा सामान जेको आहे त निकिरी विया आहिनि ऐं काफ़ी जॻहनि ते जेको आहे त कब्ज़ा थी विया आहिनि। ऐं शाहीबाग वारो इलाइक़ो, शाहीबाग हिकिड़ो मेरी वेदर टावर जे हवाले सां वॾी अहमियत रखे थो, त उते जेको अंग्रेज़नि जोड़ायो उहो, पर हिन वक़्तु उनजी हालत तव्हां ॾिसंदो त उन्हनि जे काफ़ी जेको इलाइक़ो जरेबन में हुयो, हाणे वञी कुझु जेको आहे त एरिया ते मुश्तमिल आहे, उन ते बि काफ़ी जेको आहे त कब्ज़ा थी
थी चुका आहिनि, माण्हुनि कॉलोनियूं ठाहे छॾियूं आहिनि ऐं ड्रेनेज जो सिस्टम जेको बहितर हुयो, जेको पुराणो सिस्टम हो शिकारपुर जो, उहो बहितर हो, पर अरबे रुपयनि जा जेके ड्रेनेज ते लागू कया विया आहिनि शिकारपुर में, जेके ख़र्चु कयो वियो आहे, त उते जेको प्लास्टिक जा पाइप लॻाए आम माण्हुनि खे तव्हां बरसाति में शिकारपुर जी सूरत हाल ॾिठी हूंदी त जेको आहे शिकारपुर 10 ॾींहंनि ताईं पाणी जेको आहे त शहर जे विच में बीठल रहियो ऐं घंटाघर चौक खां वठी आथीदर ताईं ॿेड़ियूं जेको आहे हलंदियूं रहियूं ऐं शिकारपुर में इहा ई सूरत हाल जेको आहे त रही आहे। ऐं माली त शिकारपुर जो बिल्कुलु रिच आहे, हुन में कोई बि असां डाउट नथा करे सघूं। शिकारपुर जा जेके दर आहिनि ऐं दरिया ऐं काफ़ी जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि जी जेको तारीख़ी पस मंज़र आहे उहो बिल्कुलु हिकिड़ो यूनिक आहे, गोल्डन आहे ऐं उहे दर जेको आहे उनजी काई बि हिन वक़्तु नालो निशान वग़ैरह उनजो कोन्हे को, बसि काउंट ई करे सघनि था त उनजा दर आहिनि। बाक़ी शिकारपुर जो मुख़्तलिफ़ जेके वंग आहिनि, लकी दर आहे या जेको हाथीदर ते वंग आहिनि, इहो बि ॿुधाइजो त विरहाङे खां अॻु शिकारपुर मां हिकिड़ा ॿ वॾा वाह जिते उन वक़्त जा जेके शाहूकार हिंदू हूंदा उहे वॾी शेवा कंदा हुआ, सिंध वाह ऐं बेगारी वाह, हिन महिल उन्हनि जी सूरत हाल छा आहे? ऐं हिन महिल बि हिकु वॾे तादाद में जेको आहे सो हिंदू आबादी शिकारपुर शहर में रहे थी ऐं उतां जो जेको मंदरु आहे उहो उत्तर सिंध में उन्हनि जो हिकिड़ो शाहूकार मंदरु आहे ऐं उहो लीडिंग मंदरु तौरु चयो वेंदो आहे। उते सॼी उत्तर सिंध जा हिंदू अची इबादत कंदा आहिनि, उन्हनि जो मुर्शिद बि रहे थो, त उनजी सूरत हाल छा आहे? हाँ बिल्कुलु, हिंदुनि जी जेको कम्यूनिटी आहे उते समाधा आश्रम आहे, समाधा मंदरु आहे, जिते हिन वक़्तु बि जेको आहे बहितर नमूने जेको आहे उनखे हलाइनि पिया ऐं उते जेको आहे हर हफ़्ते मेडिकल कैंप्स हिंदुनि पारां लॻायूं वेंदियूं आहिनि। हर हफ़्ते जेको आहे पूरी सिंध जा जेके बि हिंदू डॉक्टर बहितरीन आहिनि उहे जेको आहे उते फ्री ऑफ कास्ट जेको आहे त कमु कंदा आहिनि। हिंदुनि जी हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदो त इंसानी ख़िदमत वारो जज़्बो जेको शिकारपुर में जेको आहे, पर अख़्तियार धणी उहे न आहिनि ऐं मैनेजमेंट उन्हनि वटि न आहे ऐं जेके बि उनजा इदारा जुड़ियल आहे उन्हनि खे बि जेको आहे जेके विरहाङे खां पोइ माण्हू आया उन्हनि जेको आहे त तबाह करे छॾियो ऐं हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे उन त जेको आहे त का बि हिन में तबाह करण में कसर न छॾी आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको तव्हां बेगारी वाह ऐं जेको आहे सिंध वाह जी ॻाल्हि कई, हिन उते जेको आहे मेहूं जेको आहे त विझनि थियूं। अॻे माण्हू हिंदू जेके दीवान आहे पंहिंजो जेको ग्रुप ठाहे उते कचहरी कंदा, सारंग वपड़ वॾी महिरबानी अव्हांखे असांखे अपडेट करण जे लाइ शिकारपुर जी ग्राउंड रियलिटीज़ जे हवाले सां। प्रोग्राम जो वक़्तु हिते पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। रफ़ीक भुट्टो साहब वॾी महिरबानी असांखे प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ, अहिड़ी इंफॉर्मेटिव जेका आहे मालूमात असांखे ज़िलनि जे हवाले सां ॾियण जे लाइ। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।